अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। इलेक्शन कमीशन जे अॻूणे सेक्रेटरी कुंवर दिलशाद जो चवणु आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर सिंध हुकूमत जी मकानी चूंडूं न कराइण वारे फ़ैसिले खे रद्द करे सघे थो। कुंवर दिलशाद चयो त इतलात गर्दिश करे रहिया आहिनि त सिंध हुकूमत ऑर्डिनेंस आणणु चाहे थी। जेकॾहिं ऑर्डिनेंस आयो त इलेक्शन कमीशन लाचार थी वेंदी। जेकॾहिं ऑर्डिनेंस आयो त इलेक्शन कमीशन खे शेड्यूल वापसि वठणो पवंदो। सिंध हुकूमत पारां कराची में मकानी चूंडूं मुलतवी करण जे ऐलान खां पोइ MQM जे वफ़द सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात कई। मुतहदा क़ौमी मूवमेंट जे तकबंदियुनि ते ख़दशनि खां पोइ सिंध हुकूमत कराची, हैदराबाद ऐं दादू में 15 जुलाई ते थींदड़ मकानी चूंडूं मुलतवी करण जो ऐलान करे छॾियो। जखमाबाद में बाहू खोसो भरिसां क़त्ल कयल पीर सन ज़ाल मुड़िस जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी ज़मानत रद्द। जवाबदारनि जी ज़मानत रद्द थियण खां पोइ अदालत खां फ़रार थी वञण जी कोशिश कई वई, पर पुलिस जवाबदारनि खे डोड़ाए गिरफ़्तार करे वरितो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।